ठकराठो लॻे ॻोठ काबिल मोहतम में 100 खां वधीक मुतासिरनि खे राशन न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज। रिपोर्ट मूजिब ठकराठो वेझो ॻोठ काबिल मोहतम में ख़ैमा अॾे वेठल ॿोल मुतासिरनि जो राशन न मिलण ऐं सरकार पारां संभाल न लहण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाज कंदड़ ॿोल मुतासिरनि सिकंदर मोहतम, शहज़ाद राजड़ ऐं ॿियनि दाहींदे चयो त ॿोॾ सबबि 4 ॻोठ इब्राहिम मोहतम, काबिल मोहतम, मखदूमाबाद ॿुॾी विया आहिनि। पर सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां हिन महिल ताईं राशन ऐं मच्छरदानियूं न ॾिनियूं वयूं आहिनि। जॾहिं त मच्छरमार स्प्रे न थियण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबबि केतिरा ई मासूम ॿार, औरतूं ऐं मर्द गैस्ट्रो ऐं मलेरिया जे मर्ज़ में वरतल आहिनि। हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी काबिल मोहतम में मुतासिरनि में राशन ऐं मच्छरदानियूं ॾेई स्प्रे कराए मेडिकल कैंपूं लॻायूं वञनि। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।